नईम साईं, ये काफ़िलो चीफ सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो साहब जी अॻुवाणी में असां वञी रहिया आहियूं। उन्हनि जी हिदायतुनि ते मां लीड करे रहियो आहियां, उन्हनि जो वॾो फ़र्ज़ंद आहियां। हिन में तालके गढ़ी यासीन जूं 17 यूनियन काउंसिलनि मां डिफरेंट माण्हू आहिनि। हर ज़ीली तंज़ीम जो बि आहे, यूथ जो बि, कल्चर विंग जो बि। असां वञी रहिया आहियूं गढ़ी ख़ुदा बख़्श शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सलाम पेश करणु। अॼु उन्हनि जी वरसी आहे। ॿियो त जेको कैनालनि वारो मसइलो हली रहियो आहे, चेयरमैन पाकिस्तान बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु सख़्तु रद्दअमल ॾियण वारो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे अल्टीमेटम ॾींदो इंशाअल्लाह त उहो जल्द खां जल्द इहो कैनालनि वारो फ़ैसिलो ख़तमु करे वापसि वठनि। जी साईं, असांखे त 3 बजे खां पहिरियों पहुचण जो हुकुम आहे। उते सभु पंहिंजी नज़्मो ज़ब्त, पंहिंजी उते डिस्ट्रिक्ट जी कैंप बि आहे, उते हूंदासीं। बाक़ी हाणे चेयरमैन साहब जो ख़िताब अञा कंफर्म टाइम न आयो आहे, उते वञी असांखे इंशाअल्लाह ख़बर पइजी वञे। अच्छा, माज़ी में जेके आहिनि ॿिया ज़िले जा जेके अॻुवान आहिनि उहे बि हिन कैंप में ईंदा आहिनि, हिन वक़्तु उन्हनि जी आमद नज़र न आई साईं। उहो इन जे करे जो पोइ माण्हू मिक्स था थी वञनि, पोइ उते नज़्मो ज़ब्त नथो रहे। त हर कंहिं असां चयोसीं पंहिंजे क़ाफ़िले खे उते वञी पुॼूं, उहे बि ईंदा, जलसे में सभु गॾिजी उते असां इंशाअल्लाह क़यादत कंदासीं। ऐं मां बिल्कुलु अपील थो कयां, महिरबानी करे टाइम सां पुॼी वञो उते। ऐं चेयरमैन जो मौक़िफ़ ॿुधो, अॼु कैनालनि जे ख़िलाफ़ु सख़्तु मौक़िफ़ अचण वारो आहे ऐं भुट्टे साहब खे सलाम पेश करणु वेंदासीं। थैंक यू। सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार खान कमारे साहब जी अस्सलाम वालेकुम। चीफ सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो ऐं सरदारज़ादा बिशारत ख़ान कमारियो जी अॻुवाणी में गढ़ी ख़ुदाबख़्श रवानगी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वरसी जे हिसाब सां 100 गाॾी जे क़ाफ़िले सां सरदारज़ादा बिशारत ख़ान कमारियो जी अॻुवाणी में गढ़ी ख़ुदाबख़्श रवाना थिया। ये भुट्टो